वेलकम बैक नाज़रीन। सिंध सरकार के अॻूणनि सलाहकारनि ख़ासि मुआविननि ऐं कोऑर्डिनेटर्स तोड़े MPAs सरकारी गाॾियूं वापसि नाहिन कयूं। चीफ सेक्रेटरी तरफ़ां अॻूणनि सलाहकारनि ऐं MPAs खां सरकारी गाॾियूं वापसि वठण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। वकार मेहदी, उरूसा रब्बानी ऐं अॻूणे MPA बंद अली सरकारी करोला गाॾियूं वापसि नाहिन कयूं। मौला बख्श मुबेजो, बंगल खान महर, जावेद नायाब लिगारी ऐं हिना दस्तगीर भी सरकारी गाॾियूं वापसि नाहिन कयूं। सजीला लिगारी, सिकंदर बलोच ऐं ग़ुलाम कादिर चांडियो भी सरकारी गाॾियुनि जो कब्ज़ो नाहे छॾियो। अॻूणी हुकूमत जे ख़ात्मे बावजूदि अॻूणा MPAs सलाहकार ऐं ख़ासि मुआविन सरकारी गाॾियूं इस्तेमालु करण लॻा। सिंध सरकार जे अॻूणनि सलाहकारनि ख़ासि मुआविननि ऐं कोऑर्डिनेटर्स तोड़े MPAs सरकारी गाॾियूं वापसि नाहिन कयूं। चीफ सेक्रेटरी तरफ़ां अॻूणनि सलाहकारनि ऐं MPAs खां सरकारी गाॾियूं वापसि वठण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। वकार मेहदी, उरूसा रब्बानी ऐं अॻूणे MPA बंद अली सरकारी गाॾियूं वापसि नाहिन कयूं। मौला बख्श मुबेजो, बंगल खान महर, जावेद नायाब लिगारी ऐं हिना दस्तगीर भी सरकारी गाॾियूं वापसि नाहिन कयूं। सजीला लिगारी, सिकंदर बलोच ऐं ग़ुलाम कादिर चांडियो भी सरकारी गाॾियुनि जो कब्ज़ो नाहे छॾियो। अॻूणी हुकूमत जे ख़ात्मे बावजूदि अॻूणा MPAs सलाहकार ऐं ख़ासि मुआविन सरकारी गाॾियूं इस्तेमालु करण लॻा।